अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हां सां फेस टू फेस जुड़ी चुका आहियूं दोस्तों। ऐं कुझु तव्हां सां ॻाल्हाइणो हुयो टिकटॉक और सारा जे बारे में दोस्तों। त तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हुनजा काफ़ी वीडियो जेके वायरल थिया आहिनि दोस्तों ऐं गर्दिश करे रहिया आहिनि। कुझु नाज़ेबा वीडियोज़ जेके दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त उन्हनि जो जेको आहे हक़ीक़त सां केतिरो तालुक़ु आहे ऐं केतिरो न दोस्तों। त सॼी अॼु जेको असांजो वीडियो आहे त टिकटॉक और सारा जे बारे में आहे दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आयो त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों। त हलो था पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदासीं सारा टिकटॉकर जे बारे में दोस्तों। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त टिकटॉकर सारा जो जेको चवणु आहे दोस्तों त हू जेको चए थी त मूंखे वीडियोज़ ठाहिण जे बहाने जेको आहे त मूंखे घुरायो वियो आहे ऐं हुते जेको आहे त मूंसां जेको हरकत कई वई आहे ऐं मुंहिंजी कुझु नाज़ेबा जेको तस्वीरूं हुननि कढियूं आहिनि, वीडियोज़ ठाहिया आहिनि ऐं मूंखे इहो धमकायो पियो वञे जेकॾहिं तूं अगरि टिकटॉक ते ॿीहर ज़ाहिर थी आहीं या ईअं वधीक तूं टिकटॉक न ठाहे, असांजो नालो बदनाम थी रहियो आहे। टिकटॉकर सारा जो चवणु आहे त जेके मूंखे माण्हू हुते खणी विया आहिनि वीडियोज़ ठाहिण जे बहाने जेको हुते मूंखे ईअं चई रहिया आहिनि त मूंखे जेको आहे त तूं वधीक टिकटॉक न ठाहे, तुंहिंजी टिकटॉक ठाहिण सां असांजो नालो बदनाम थो थिए दोस्तों। ऐं हुनजी जेके त गंदियूं वीडियोज़ जेके ठाहे करे ऐं कुझु वायरल बि कयूं वियूं आहिनि ऐं काफ़ी दोस्त उहे आहिनि जेके जेको आहे त सारा जे जेका आहे त हिन में मर्ज़ी शामिलु था कनि। त सारा पंहिंजी राज़ ख़ुशीअ सां जेके इहे वीडियोज़ ठारायूं आहिनि हाणे जेको बहाना थी करे दोस्तों। मां उन दोस्तनि खे ॿुधाइण थो चाहियां त इहे का बि छोकिरी जेका आहे न्याणी इहे न चाहींदी त मुंहिंजी नाज़ेबा वीडियो जेको सोशल मीडिया ते गर्दिश कनि। काफ़ी माण्हू जेके त उनखे जेको तनक़ीद करे रहिया आहिनि दोस्तों, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु व्यूज़ वठण जे लाइ जेको आहे त हिक न्याणीअ ते तनक़ीद ऐं जेको आहे त करे रहिया आहिनि। त इहो न करणु खपे दोस्तों। जेका वीडियो वायरल थी आहे दोस्तों सारा टिकटॉकर जी, त उहा तव्हां सां शेयर कयूं था, उहा ॾिसो त पोइ अॻिते ॻाल्हायूं था। खुदा तू आसमान की जे डेठ जमीन ते चे मौला मुझे फैसलो कजाए मौला। मौला तू काते मौला तो नजर न तो अचे मौला। मौला तू चढ़ आसमान गेट जमीन ते मौला तू खुदा अगले जान फैसलो कंदो मुझे मौला। अंजान मुझे फैसलो कजाए मौला। तो मुझे केर मुझे खुदा तू सब जान जो मालिक मुझे मौला तो नजर न तो अचे काते मुझे खुदा। जी दोस्तों, जीअं त तव्हां हीअ वीडियो ॾिठो, वधीक वीडियो ॾिसण खां पोइ असांखे ॻाल्हाइण जी ज़रूरत न पवंदी दोस्तों। त सारा हुन में केतिरी इंतज़ाम करे रही आहे त मां का बि ग़लती न आहे कई, पर मूंखे जेको आहे सभु कुझु कयो वियो आहे मूंखे घुराए करे दोस्तों। त इहे सभु कुझु तव्हां हिन वीडियो में ॾिठो दोस्तों। ऐं वधीक मां उन्हनि ॿाहिरनि दोस्तनि खे इहो चवंदुसि त हुनजी जेके नाज़ेबा वीडियो वायरल कनि था ऐं हुन ते तनक़ीद कनि था ऐं हुन सारा जी मर्ज़ी सां शामिलु कनि था दोस्तों, त उन्हनि ताईं इहो अर्ज़ु पहुचे मुंहिंजो त मां इहे जेके वीडियो ठाहियो था इहो ग़लति आहे दोस्तों, इहो न ठाहियो। ऐं वधीक वीडियो जे असांखे ठाहिणी पई त बिल्कुलु ठाहींदासीं। हिन महिल जेको ॻाल्हाइणो हुयो असां ॻाल्हाए चुका आहियूं दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़।